नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आवाया सायरा सुमरो आवाया पिरिया गुल सब खबरी का नजर हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान खिलाफ फौजी ऑपरेशन अॻु में शुरू करणु घुर्जे हा। ईरान खिलाफ पाबंदियूं कामयाब आहिनि। तेहरान मुआहिदो करणु चाहे थो, पाबंदियुनि सबबि ईरान तेल विकिरो नथो करे सघे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त पाक भारत जंग में 11 जहाज़ किराया विया हुआ। जंग रोकण ते पाकिस्तान जे वज़ीर आज़म मुंहिंजी तारीफ़ कई। ईरान जे परॾी तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ॻाल्हियुनि में केतिराई मुल्क मदद लाइ तयार आहिनि। पाकिस्तानी बाक़ाइदा टियाकड़े जो किरदार अदा करे रहियो आहे। ॻाल्हियुनि जो ॿियो फ़ैसिलो थिए थो त सभिनीनि खे आगाह कंदासीं। हिकु इंटरव्यू ऐं पंहिंजे बयान में ईरानी परॾी तर्जुमान वधीक चयो आहे त अमरीका जो ईरान मथां हमलो दिफ़ा न पर खुलियल अगराई आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राब्ता करे पंहिंजे मौक़िफ़ जी वज़ाहत करे रहिया आहियूं। मुआहिदनि तहत ईरान ऐं रूस विच में मुख़्तलिफ़ शोबनि में वसी ताउन मौजूदु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जो सरकारी दौरो मुकमल करे वतन वापस रवानो। कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना जे सीनियर अॻवान वांग जियांग सानिया एयरपोर्ट ते सदर आसिफ अली ज़रदारी खे अलविदा कयो। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे दौरे दौरान सनअती, ज़रई ऐं बहरी मईशत वारनि शोबनि में ताउन खे हथी वठाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। चीन ऐं पाकिस्तान विच में सामूंडी पाणी खे इस्तेमाल लाइक़ बणाइण समेत टिन मुफ़ाहिमती यादाश्तनामनि ते सहियूं पिणु कयूं वयूं। हुकूमत हिकु भेरो ॿीहर पेट्रोल ₹6.51 फ़ी लीटर महांगो करे छॾियो। अघ में वाध बाद पेट्रोल जी नई क़ीमत ₹399.86 फ़ी लीटर मुक़रर। ISP डीज़ल जी क़ीमत में ₹19.39 वाध नओं अघु ₹399.58 फ़ी लीटर थी वियो। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल मथां लेवी ऐं ₹3.86 लाथ, डीज़ल ऐं लेवी में ₹28.96 फ़ी लीटर लागू। सिंध ऐं बलूचिस्तान जा इलाइक़ा शदीद गर्मी जी लपेट में। जाम शुरू शहीद बेनज़ीराबाद सांगण ऐं ॿियनि ज़िलनि में गर्मी पद 4 खां 6 सेंटीग्रेड वधीक। मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में अॼु मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान। जीवाड़ी में 46, तुर्बत में 44, दादू में 42, नवाबशाह ऐं हैदराबाद में 41 डिग्री गर्मी पद रिकॉर्ड। पन्नू आकिल में महेसर ऐं मीराणी तकरार तां हिकु ॼणो क़तल। दादलो थाणे जे हद में हथियारबंद गोलियूं हणी गुलाम अली मीराणी खे क़तल करे फरार थी विया। इरशाद मीराणी ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल मुंतकिल। नओं कोट में घर जी भित किरण सबब नींगर दबजी फोत। ॻोठ मीर ऐं पान टालपुर में घर जी भित किरण सबब रांदि कंदड़ 13 वरनि जो फैज़ान भट्टी फौत थी वियो। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश घर पहुचण ते कोहराम। मलीर में गुज़िरियल राति फौरन हथां क़तल थियल नौजवान सलीम गोपांग जे वारसनि जो नेशनल हाईवे ते लाश रखी धरणो। स्टील टाउन मेन नेशनल हाईवे बंदि थी वञण करे ट्रैफ़िक मुअतल थी वई। गाॾियुनि जूं कतारूं लॻल। वारसनि जो चवणु आहे त निशानदेही करण बावजूदि हिन वक़्त ताईं का बि अॻु भराई न थी सघी आहे। बेगुनाह नौजवान खे क़तल कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। कराची में होटल ते जहिड़ो गंबट वासी नौजवान गोलियूं हणी क़तल। गुलिस्तान जौहर वारे इलाइक़े में ग्राहकनि में ॾंद चक बाद जहिड़ो थी पियो। हानगी गार्ड जी फायरिंग 22 वरनि जो नजीब मेमर मारिजी वियो। होटल मालिक ऐं गार्ड समेत 6 ॼणा गिरफ़्तार। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। कंदकोट में तेज रफ्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। नीगर ऐं नौजवान फोत। इंडस हाईवे ते न्यू सब्जी मंडी भरिसां हादसो। फौतियुनि में अवेज़ ऐं रशीद मलिक शामिल। हादसे में हिकु नीगर ज़ख़्मी। फौतियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल सवार शादी जी तक़रीब में वेंदे हादसे जो शिकार थिया। पोरियतनि जो आलमी ॾियारो। सिंध में बि शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश। हैदराबाद, सखर, मिरपुखास, शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़काने डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी तक़रीब मुनक़िद कयूं वयूं। कंदकोट, कंबर, शेदादकोट, बदीन, सांगण ऐं जैकबाबाद में पोरियतनि जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वियो। मटियारी, कोटी, बांधी, चंबर, दरियाखान मरी, ढोरनारो, डिडरी, डोकरी में रैलियूं। आला जाती, राधण, रेड़की, रानीपुर, शेदादपुर, सकरण, सुईगे, सुबावड़ो, वारहे, श्याम साहिब में शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश। शाहपुर, जानिया, नसीराबाद, बाढे, पौरवा, वगर, फरीदाबाद, तंगवाणी, कुंडरी ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढी वयूं। रैलियुनि में तक़रीबन में पोरियतनि समेत सियासी समाजी पार्टियुनि जा कारकुन शरीक। पोरियतनि जी उजरत वधाइण, बुनियादी हक़ ॾियण ऐं सहूलियतूं फराहम करण जो मुतालबो।
पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा। लाड़काणे में चिंची ड्राइवर सरापा एहतजाज, गाॾियूं बीहारे मुज़ाहिरो, टायरनि खे बाहियूं। कंदकोट में जमायत इस्लामी जे सॾ ते एहतजाजी रैली, हुकूमत ख़िलाफ़ नारा। काज़ी अहमद में शहरी रोडनि ते निकिरी आया, पेट्रोल अघनि में वाध वापसि वठण जो मुतालबो। हैदराबाद जो सीनियर सहाफ़ी इरशाद चन्ना लाडाणो करे वियो। इरशाद चन्ना मुख़्तसिर अरसो अलालत में रहण बाद दम धणी हवाले कयो। संदसि जनाज़े निमाज़ में तदफ़ीन नुसरत रोज़ ज़िले जे शहर मेहरापुर में थींदी। इरशाद चन्ना सहाफ़त जी आज़ादी लाइ हलायल तहरीक समेत मज़दूरनि जी तहरीक दौरान गिरफ़्तार थियो ऐं जेल जूं सख़्तियूं सठियूं। इन मुख़्तलिफ़ सिंधी तोड़े उर्दू अख़बारनि में रिपोर्टिंग कई, सियासत में खाबी धुर सां रहियो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट समेत सहाफ़ी बिरादरी पारां इरशाद चन्ना जे लाडाणे ते दुख जो इज़हार।